ठुकराठो मां के ख़बर ॾींदा हलूं। सजाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो हेल्थ खाते सखर के तरफा हिफाज़ती टुकन के आलमी हफ़्ते की आगाही बाबत आगाही टीम तालका पन्नू वाकिल के मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल जो दौरो करे ॼमण का 23 महीनन के उमिर वारन ॿारन ताईं मूज़ी मर्ज़न का बचा लाइ हिफाज़ती टुकन हणण लाइ सलाह मशवरा ॾिना। निसार अहमद मंगी तालका सुपरवाइज़र वैक्सीनेटर तालका पन्नू वाकिल पूरी दुनिया में नंढनि ॿारनि ऐं 14 सालन का 49 सालन के उमिर वारन औरतुन के झटके की बीमारी का बचा लाइ आगाही हफ़्तो मल्हायो पियो वञे। उन सिलसिले में हेल्थ खाते सखर DHO डॉक्टर वज़ीर अहमद फुल फोकल पर्सन EPI डॉक्टर मुनवर हुसैन कलवड़ EPI DSV सखर अब्दुल वहीद ऐं तालका सुपरवाइज़र वैक्सीनेटर निसार अहमद मंगी यूनियन काउंसिल मुबारकपुर जूसाण रूपड़ ठुकराठो में गोठाणन से गॾिजाणी करे नंढनि ॿारनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां जहिड़ो पोलियो TB ख़तरनाक वॾी खंघि कारे कामण गुर्दन थ्रोड़ बुखार मुदे जो बुखार उरड़ी ऐं उन खां अलावा 14 सालन जी उमिरि खां 49 सालन जी उमिरि वारनि औरतुनि खे झटके जी बीमारी खां बचा लाइ टुका हणण बाबति आगाही ॾिनी ऐं सभिनी लिखियल पढ़ियल माण्हुनि खे अपील कई त पंहिंजे ॻोठनि ऐं पाड़ेसिरनि खे बि उन बाबति आगाही ॾिनी वञे जीअं मुआशिरे ऐं ईंदड़ नस्ल खे फ़ाइदो पहुची सघे।